बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ जे प्रोग्राम व्यूज़ टाइम में अव्हांखे भलीकार। आवां यहाँ महताब अली नूर। नाज़रीन, मुल्क में सियासी ऐं मुआशी अदम इस्तेहकाम जेको आहे उन में अञा बि तेज़ी ईंदी पई वञे, गैर यकीनी जी सूरत हाल वधंदी पई वञे। चूंडूं थींदियूं या न थींदियूं इन हवाले सां बहस जेको आहिनि उहे बि तमामु घणा वधंदा पिया वञनि। ख़ासि तौर ते इन बहसनि में वरी अॼु नई ॻाल्हि जेका कई उहा मियां नवाज़ शरीफ़ साहब कई, नून लीग जे क़ाइद, जिन जे लाइ असांजे पैनलिस्ट मुअज़्ज़िज़ पैनलिस्ट ऐं दानिश्वरनि जी मुसलसल प्रोग्राम्स में राय इहा आई त उन्हनि जे लाइ मैदान सजायो वियो आहे। इन दफ़े थी सघे थो त नवाज़ शरीफ़ खे चांस मिले वज़ीर आज़म थियण जो चोथों भेरो, पर उन चोथों भेरो वज़ीर आज़म जे कैंडिडेट नवाज़ शरीफ़ अॼु जलसे खे ख़िताब दौरान इहो चई छॾियो त मां वज़ीर आज़म थियण न आयो आहियां, पर मां चूंडूं विढ़णु आयो आहियां। इन जो इहो बि मतिलबु थी सघे थो त नून लीग मां को ॿियो बि वज़ीर आज़म थी सघे थो। उनखां पोइ ज़िक्र कयूं त IG सिंध पुलिस, IG इस्लामाबाद, उन्हनि पारां ख़दशनि जो इज़हार कयो वियो आहे त स्पेसिफिक थ्रेट्स त न आहिनि, पर उनजे बावजूदि बि ख़तरा मौजूदु आहिनि चूंडुनि जे हवाले सां। कुझु मुल्क दुश्मन क़ुवतूं, कुझु मुल्क जेके आहिनि उहे अमन अमान ख़राबु करे चूंडूं मुलतवी कराइणु चाहिनि था। इन ई सिलसिले में इस्लामाबाद जो अॼु 3 वॾियूं यूनिवर्सिटीज़ जेके आहिनि उहे बंदि कयूं वियूं ऐं शागिर्दनि जी जेका तालीम त मुतासिर थी पर इम्तिहान जेके आहिनि उहे बि मुलतवी थी विया आहिनि। हाणे इहा गैर यकीनी वारी सियासी मौसम जेका आहे उहा कीअं बदिलबी, उन जे लाइ छा करणु खपे, इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। पर मेन टॉपिक असांजो इहो आहे त सिंध समेत 4 सूबा जेके आहिनि उन्हनि में स्कूल खां ॿाहिरि जेके ॿार आहिनि उन्हनि जे अंग में तेज़ीअ सां वाध थिए पई। पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ एजुकेशन ऐं यूनेस्को जे तावन सां हिकु रिपोर्ट मंज़रिआम ते आई आहे, जारी कई वई आहे, जंहिंमें इहो ॿुधायो वियो आहे त कोई 3 करोड़ जे लॻभॻि 2 करोड़ ऐं 65 लख समथिंग ॿारड़ा जेके आहिनि उहे स्कूल खां ॿाहिरि आहिनि, मतिलबु बुनियादी तालीम खां महरूम बणियल आहिनि। इन जा सबबु केतिरा ई थी सघनि था, इन्हनि सबबनि ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं ॻणतीअ जोगी ॻाल्हि इहा आहे त सिंध मां कोई 65 लख जे लॻभॻि ॿार ॿुधाए पिया वञनि जेके स्कूल खां ॿाहिरि आहिनि। वालिदेन खे कीअं राज़ी कजे, छा करणु खपे, सोसाइटी खे कहिड़ो किरदारु अदा करणु खपे, इन अहम मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। पैनलिस्ट जेके आहिनि उन्हनि जो तारुफ़ असां करायूं था। सीनियर तजियागार नसीर मेमर साहब असां सां गॾु आहिनि। तालीमी माहिर इरफाना मल्हा साहिबा असांखे जॉइन कयो आहे। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, डॉक्टर यूब शेख साहब ऐं प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब बि असां सां गॾु आहिनि। थैंक यू सो मच, तव्हां सभिनी खे वेलकम चऊं पिया। नसीर मेमर साहब, अव्हां जी इजाज़त सां उहो जेको हिकिड़ो जुमिलो कोट कयो वेंदो आहे न त लेडीज़ फस्ट, त इरफाना मैम साहिबा असां सां गॾु आहिनि त उन्हनि खां प्रोग्राम जी शुरूआत कयूं पिया। इरफाना मैम, वेलकम चऊं पिया अव्हांखे प्रोग्राम में, ॿुधो पिया? बिल्कुलु महताब, महिरबानी तव्हांजी। थैंक यू सो मच। बुनियादी सबबु छा आहिनि ऐं वालिदेन जेके आहिनि या सोसाइटी उहा तालीम खां एतिरो परे छो पई थींदी वञे, माण्हुनि जी दिलचस्पी छो घटिजी वई आहे तालीम खां? केतिरा ई, इहो त हाणे हिकिड़ो वॾो डिघो मौज़ू आहे ऐं केतिरा ई सबब आहिनि जिन ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल थींदी रही आहे। ऐं गुज़िरियल साल इहे अंग अखर 22 जेके आहिनि से मिलियंस हुया ऐं हिन साल उहे अंग अखर 1 मिलियन वधी विया आहिनि, 10 मिलियन वधी विया आहिनि ऐं 3 करोड़ ताईं पहुची विया आहिनि। त इन जा सिंध जे हवाले सां अगरि असां अंग अखरनि जी ॻाल्हि कयूं त सिंध में जेका वॾी ॿोॾि आई आहे उनजे करे जेका डिस्प्लेसमेंट थी आहे ऐं सिंध जे पंहिंजे ॻोठनि में ख़राबु अमन अमान जे करे ऐं मुआशी जेका गैर यकीनी सूरत हाल जे करे बि तमामु वॾे पैमाने ते लॾ पढ़ाइण थी आहे, ॻोठनि जे विधिल विझी आहे। त इहा जेका लॾ पढ़ाइण आहे उन जेका डॉक्यूमेंटेशन कान्हे का, उनजो डायरेक्ट जेको आहे त इन ते तालीम ते असरु पियो आहे। हिकिड़ो त वॾो सबबु रिसेंट जेको ईयर्स में असांजे साम्हूं आयो आहे त 2010 खां पोइ लॾ पढ़ाइण, उन खां पोइ 2010 खां पोइ जेके स्कूल इंफ्रास्ट्रक्चर्स डैमेज थिया, माण्हुनि जा घर ॻोठ त आबाद कया विया पर वापसि जेके स्कूल जी बिल्डिंग्स हुयूं उहे उन साॻिए तरीक़े सां प्लानिंग सां वरी ठाहियूं कोन वयूं ऐं इहो बि हिकिड़ो तमामु वॾो सबबु रहियो। ऐं ॿियो अहम सबबु इहो आहे त असां वटि हिकिड़ी एक्चुअल जेका आहे एनालिसिस घटि आहे। असां वटि जेके स्कूल हुया उहे ॻोठनि खां केतिरो परे आहिनि, उते केतिरो एक्सेस आहे ॿारनि जी ॻोठनि जी, ऐं जेके उते ॿार पढ़नि लाइ उहे स्कूल खोलिया विया आहिनि उहे उन्हनि स्कूलनि ताईं केतिरो पंधु करे पहुची सघनि था। त इहा सॼी असां वटि एनालिसिस कान्हे का त असां हुनजे बुनियाद ते स्कूल लोकेशन किथे हुजणु घुरिजे, उनजी एक्सेस कीअं हुजणु घुरिजे, उते केतिरा कची आबादी आहे, केतिरा पका घर आहिनि, इहा सॼी असां वटि जेॾी महिल पॉलिसी मेकिंग थिए थी, प्लानिंग थिए थी, इहे शयूं घणे क़दुरु नज़र में कोन थियूं रखियूं वञनि। असां रुॻो क्वांटिटीअ ते ज़ोर ॾियूं था त नंबर ऑफ स्कूल, नंबर ऑफ टीचर्स असां अपॉइंट करे छॾिया आहिनि, पर इहे जेका ॿी बेसलाइन सर्वे आहे, स्टडी आहे, उहा एतिरी जंहिं तरीक़े सां थियणु घुरिजे उहा कोन पई थिए साइंटिफिक ग्राउंड्स ते। उनजे करे असां वटि जेकॾहिं स्कूल मौजूदु बि आहे
त ॿार उस ताईं पहुची नथा सघनि। ऐं न सिर्फ़ु ॿार पर टीचर जेके उस्ताद आहिनि उहे हुननि स्कूलनि ताईं उन्हनि जी पहुच बि तमामु ॾुखी आहे। हिकिड़ो ॿियो अहम फैक्टर बि हाणे जेको गुज़िरियल चंद सालनि में असांजे साम्हूं आयो आहे, गुरबत में जेका वाधारो थियो आहे उहो पंहिंजी जात हिकिड़ी अहम हैसियत रखे थो। छो जो हाणे वालदेन ॿारनि खे स्कूल मोकिलनि त कमाए के, छो जो ॿार हुननि जे कमाई जो ज़रियो आहिनि। ॿार लेबर कनि था, हुननि जे लेबर जे बदिले में उन्हनि जा घर हलनि था। त चाइल्ड लेबर जेको आहे उहो पंहिंजी जाइ ते असां लाइ हिकिड़ो आहे त इहो न हुजणु घुरिजे, हुनखे बैन हुजणु घुरिजे। पर जॾहिं ॻोठनि जी मुआशी सूरत हाल ॾिसो था त उन मां अंदाज़ो थिए थो त अगरि हुननि जा ॿार बचा औरतूं सभु न कमाइनि त शायदि हू बुखूं मरी वञनि। तंहिंजे करे उहे ॿार जेकॾहिं 5 ॿार आहिनि वालदेन खे त हिकिड़ो स्कूल मोकिलनि था, 4 कमाइण ते लॻाइनि था। इहो बि हिकिड़ो वॾो सबबु आहे। ऐं आख़िर में जेका शइ असांजी रीसेंट इंटरेक्शन थी औरत मार्च दौरान, जेको असां हैदराबाद जे इर्द गिर्द जी ॻोठनि में वियासीं त अॼु खां 20 साल पहिरियों माण्हू चवंदा हुआ त असांजे ॻोठ में असांखे स्कूल ठाराइजो। पर हाणे जॾहिं वियासीं उते स्कूलनि जूं सिंध एजुकेशन फाउंडेशन जूं बिल्डिंग्स आहिनि, ॿारनि खे पैसा ॾिना वञनि था। उनजे बावजूदि बि असां ॾिठा त हर घर में केतिरा ई ॿार सुबुह जे टाइम ते स्कूल खां ॿाहिरि हुआ। जॾहिं उन्हनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थिए पई त घणे क़दुरु औरतुनि जो या मर्दनि जो चवणो त असीं पढ़ी छा कंदा, छा फ़ाइदो, कहिड़ो जेके पहिरीं पढ़ी वेठा उन्हनि खे कहिड़ो फ़ाइदो पतो। त हिकिड़ो तालीम ॾांहुं जेको सोसाइटी जो रवैयो आहे उहो बि चेंज थियो आहे। त तालीम या जेका डिग्री हासिलु करण जो बुनियादी मक़सदु रहियो आहे असांजे समाज में उहो इहो रहियो आहे त को असांखे इनकम हुजे या रोज़गार जो ज़रियो आहे तालीम। असां इहो माण्हुनि में या समाज में शऊर जगाइण में नाकामया आहियूं त तालीम सिर्फ़ु रोज़गार जो ज़रियो कोन्हे को, तालीम हिकिड़ो शऊर ऐं आगाहीअ जो ज़रियो आहे। इहो जेको पहलू आहे उहो असां समाज जे अंदरि उजागर करण या उनखे उनजे हवाले सां सोच पैदा करण में नाकामया आहियूं। तंहिंजे करे जॾहिं माण्हू हिकु घर में हिकु ॿारु बेरोज़गार वेठो आहे त बाक़ी 5 ॿार जेके लाइन में आहिनि उहे माण्हुनि खे लॻे थो त इन खां बहितर आहे त हिननि खे असां रोज़गार ते लॻायूं, छो त डिग्री हासिलु करण खां पोइ जेको वैल्यू कोन थो रहे। त इहे 3-4 सबब आहिनि। ऐं हर दौर में हर एज में जेके ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि, हाई स्कूल में ॿाहिरि आहिनि, उन्हनि जा ॿिया सबब आहिनि, कॉलेज में ॿाहिरि आहिनि उन्हनि जा ॿिया सबब आहिनि, प्राइमरी जा बि ॿिया सबब आहिनि। त हर सतह ते असांखे सेपरेट एनालिसिस करणो पवंदो त हिन जा सबब कहिड़ा आहिनि। पर वॾे में वॾो सबबु गुरबत आहे, बेरोज़गारी आहे ऐं मुआशी जेको आहे अदम इस्तेहकाम आहे। इहो सभ खां वॾो सबबु आहे। बिल्कुलु अहम पॉइंट्स जेके आहिनि उहे अवां रेज़ कया। ऐं जहिड़ी रीति अवां पंहिंजी फील्ड में एक्सपर्ट आहियो, तालीमी मैदान में अवांजो कमु, अवांजूं ख़िदमतूं, उनखां पोइ अवां डीना फैकल्टी आहियो, उस्तादनि जी तंज़ीम जा सरगर्म अॻवान बि आहियो। ईअं ई बोर्ड जो जीअं मां ज़िक्र कयो त मूंखे यादि आयो त डेवलपमेंट सेक्टर जो अहम नालो नसीर मेमन साहब असां सां गॾु आहिनि। ऐं नसीर मेमन साहब कुझु ॾींहं अॻु हिकु आलमी इदारे जे तावन सां उन्हनि सां गॾिजी करे बोर्ड ऐं उनखां पोइ जी सॼी सूरत हाल ते हिकु जामे रिपोर्ट जेका आहे उहा तयारु कई ऐं लॻभॻि सॼी सिंध खे विज़िट बि कयो ऐं पाण वञी ॾिठो तबाहीअ जा मंदर। नसीर मेमन साहब, थैंक यू सो मच सर, अव्हांखे वेलकम चऊं पिया हिकु भेरो ॿीहर। छा ॾिठो अव्हां सिंध जे अंदरि एॾो वॾो अंगु जेको ॿारनि जो स्कूल जे मैदान खां ॿाहिरि आहे, तालीम खां महरूम बणियल आहे, बुनियादी सबब अव्हांखे कहिड़ा नज़र आया ऐं कीअं दूरि करे सघजनि था उहे सबब सर ॿारनि खे स्कूल में आणण जे लाइ? अच्छा मेहताब, हूअं त हिन पैनल में असांजा ॿिया बि दोस्त जेके एकेडमिक आहिनि उहे हिन मामले में मूंखां बहितर सम्झ रखनि था, पर मां पंहिंजी अंडरस्टैंडिंग जे हिसाब सां हुन ते कमेंट करियां थो। हिकिड़ो त ज़हन में रखिजो त बोर्ड जे करे स्कूलिंग या शागिर्दनि जो स्कूलनि खां ॿाहिरि हुजण वारो जेको अंग वधियो या जेका सूरत हाल ख़राब थी, पर इनखे न विसारिजो त बोर्ड खां अॻु बि का सूरत हाल सुठी कान हुई। बिल्कुलु ठीकु। बोर्ड खां अॻु बि ॿुधायो पियो वियो त कोई 6 मिलियन प्लस ॿार सिंध जा स्कूलनि खां ॿाहिरि। अच्छा, हाणे पाकिस्तान सॼे जो ई बहरान हिन रिपोर्ट में, मां इहा रिपोर्ट अञा पढ़ी न आहे, मां थोरो इन करे मोहतात आहियां जेके सिर्फ़ु हेडलाइंस तव्हां ॿुधाइनि मां उन्हनि खे बेस बनाए कमेंट पियो करियां। मां इहा रिपोर्ट पढ़ंदुसि त शायदि हुन में ॿिया पासा बि निकिरनि। पर हिकिड़ो त सॼे पाकिस्तान इन बहरान जे लपेट में नज़र थो अचे। तमामु महसूसु थिए थो को लोकलाइज़्ड इशू न आहे, पर बदकिस्मती सां मजमूई तौर ते मुल्की सतह ते ॿारनि जी तइलीम जीअं क़ाबिलियत न रही आहे, जीअं त उन जे लाइ असां रिसोर्सिस ऐं पॉलिसीज़ खे कॾहिं फोकस में न रखियो आहे, त हाणे असांखे ख़बर पए थी त को सॼे मुल्क जा 1.25 करोड़ खनि ॿार स्कूलनि खां ॿाहिरि। ॿियो जेको अहम फैक्टर आहे जंहिंखे असां ऑफ इन टाइम असां सहूलियतुनि जी ॻाल्हि करियूं था, असां वसीलनि जी ॻाल्हि करियूं था, असां पॉलिसी जी ॻाल्हि करियूं था, ऐं इहे सभु अहम ॻाल्हियूं, पर
हिकिड़ी अहम शइ जेका असां विसारे थिया आहियूं उहा आहे आबादीअ जी तेज़ रफ़्तार वाध। ही जेका हाणे आदमगणप थी, जेका कूड़ बदूड़ ते बदल ज़ोरीअ मंज़ूर कयनि, तंहिंमें बि 2.5% जो ग्रोथ रेट नज़र थो अचे। तो जेकर अॼु सिंध जी आबादी फ़र्ज़ करियो त हींअर ताईं 6 करोड़ थी चुकी हुजे, हिन विच में वधी हूंदी, त तव्हां ईअं सम्झो त लॻभॻि 15 लख ॿार हर साल नवां तव्हांजे माने सिंध में अचनि था, जिन खे स्कूलिंग बि खपे, जिन खे हेल्थ बि खपे, जिन खे सभु कुझु खपे। जी हाणे जे तव्हां 15 लख ॿारनि खे एस्टिमेट करियो त पोइ तव्हां अंदाज़ो करियो त तव्हां जेकर हर स्कूल खे बीमार बि करे छॾियो त पूरा न पइजी सघे। सो मुंहिंजो ख़्याल आहे त पाकिस्तान जो वॾो बहरान जेको आहे उहो दरअसल हुन जी आबादीअ में तेज़ रफ़्तारीअ सां वाध आहे, जेका न रुॻो तइलीम पर सिहत, पीअण जे पाणी, नौकरियुनि, अमन अमान, हर शइ खे हेठि थी करे। ऐं तव्हांजो अॻे ई सिंध जे कंटेक्स में त हालत इहा आहे त 49,000 स्कूलनि मां 20,000 स्कूल घटि या वधि अधो गाबरा या पूरा उहे ॿोॾि जो नुक़सान थियो आहे उन्हनि खे ॿोॾिजे थो। तो हिकिड़ो पासो इहो आहे। ॿी ॻाल्हि मूं कई त ॿोॾि खां अॻु बि इहा सूरत हाल हुई। मिसाल वठो त तइलीम खाते जी जेका बजट आहे उन जी डेवलपमेंट बजट हिन साल जी मुंहिंजो ख़्याल आहे त शायदि 16.5 अरब या कुझु आहे तक़रीबन, जी ऐं 250-300 अरब शायदि पूरी बजट एतिरी हूंदी। सो तव्हां ॿियनि लफ़्ज़नि में 5 बजट रखो था इंफ्रास्ट्रक्चर लाइ। सो जेकर तव्हांजा सभु ॿार स्कूल में अचणु चाहिनि बि, तव्हां हर साल हिकिड़ी दाख़िलाउनि जी मुहिम हलंदी आहे। केरु न पुछंदो आहे त तुंहिंजे अकेले कमरे में अॻे ई 60 ॿार दाख़िल थियल, तूं 60 ॿिया दाख़िल करे कंदे छा? जी पर हेड मास्टरनि ते, डिस्ट्रिक्ट ऑफिसरनि ते ॾंडो हूंदो आहे। दाख़िला मुहिम, पोइ इश्तिहार, पोइ मैसेजिस, पोइ टीवी प्रोग्राम, विहण लाइ जाइ त तव्हां वटि आहे कान। 15-20 हज़ार ते स्कूल मां अगेन साम्हूं डेटा कान्हे, उहे तव्हांजा आहिनि हिकु कमरे जा। न इंफ्रास्ट्रक्चर थो ठहे, न पॉलिसी थी ठहे। सो जॾहिं रिसोर्सिस बि कोन्हनि, आबादीअ जी वाध बि गैर मामूली आहे, इंफ्रास्ट्रक्चर बि कोन्हे, पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप सां थोरो घणो थियो आहे पर को वॾो सिग्निफिकेंट कोन्हे। सिंध एजुकेशन फाउंडेशन स्ट्रगल करे पई अलबत्ता। जी उन्हनि जो इहो मॉडल सुठो आहे त माण्हुनि खे तव्हां पर चाइल्ड सब्सिडी जो मॉनिटरिंग ठीकु करे उहे पंहिंजे घरनि में ॿाहिरि पढ़नि, त उन सां तव्हांखे इंफ्रास्ट्रक्चर जी कास्ट घटिजी थी वई। पर हिकिड़ी ॿी शइ ज़हन में रखिजो, तव्हां जेतिरा बि स्कूल सिंध एजुकेशन फाउंडेशन जे थ्रू ठाहिणु चाहियो, जेतिरा बि इनाम भट्टी ऐं रफ़ीक चांडी इनाम शेख खे पंहिंजो अयूब शेख खे ॾेई छॾियो त हलाए ॾियनि, भली घरां हलाए ॾियनि, पर तइदाद एॾो घणो आहे जो ही डेटा ॿुधाए थी त 70 लख ॿार त स्कूल खां ॿाहिरि आहिनि। हर साल बि त हुन में 4-5 लख ॿार, 7 लख ॿार एड था थियनि न। जेकर हींअर 2.5% ते लॻायोसीं त 15 लख था ॿाहिरि थियनि। तो इन सिचुएशन में मुंहिंजो इहो ख़्यालु आहे, मां आख़िरी ॻाल्हि करे क्लोज़ करियां, टेक्नोलॉजी इज़ द सॉल्यूशन। डिस्टेंस लर्निंग जा जेके टेक्नोलॉजिकल इंटरफेसिस आहिनि, जेके हाणे हर घर में मोबाइल फोन, हर घर में त न पर मां चवां त अक्सरियत ई घरनि में आहे। हाणे त ग़रीब गुरबे वटि बि हीअ फोन अची वई आहे एंड्रॉइड वारी, ऐं हिक खां वधीक मोबाइल्स आहिनि सर। जी जी सो उनखे कीअं इस्तेमालु कजे, ऐं टीवी चैनल्स खे कीअं इस्तेमालु कजे। आई मीन इहे बेसिक लिटरेसी ॻाल्हि थो कयां, मां हिते एडवांस एजुकेशन जी ॻाल्हि कराए नथो। उहा त हिकिड़ो वॾो ख़्वाबु आहे। हींअर त फाथा पियूं त 70 लख ॿारनि खे रुॻो स्कूल ताईं आणियो, अञा उन्हनि जी ॻाल्हि नथा कयूं। हिकिड़ा स्कूल खां ॿाहिरि अणपढ़ियल, हिकिड़ा स्कूलनि जे अंदरि अणपढ़ियल वेठा आहिनि, अञा उन्हनि जो ज़िक्र असां न कयो। त मुंहिंजो ख़्यालु आहे टेक्नोलॉजी जे थ्रू तव्हां स्पेशल प्रोग्राम्स रन करे माइस एजुकेशन जो को तरीक़ो कजे, अदरवाइज़ फिजिकल इंफ्रास्ट्रक्चर असां वटि कॾहिं बि एतिरो शायदि वेझे मुस्तक़बिल में पैदा न थी सघे। ठीकु आहे, नसीर मेमन साहब, थैंक यू सो मच सर। 76 लख ॿार आहिनि स्कूल जा, जेके सिंध जा जेके स्कूल्स खां ॿाहिरि आहिनि, ऐं रिसर्चर्स जी जेसि ताईं एक्सेस रही आहे ही उहे फिगर्स आहिनि। पर इन खां हटी करे जेके सिंध जे बोर्ड मुतासिर इलाइक़नि जा अंग अखर आहिनि उहे अञा मंज़रआम ते न आहिनि अची सघिया। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब ऐं प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, अवां बि वॾे अरसे खां हिन तालीम जे मैदान में ख़िदमतूं सरअंजाम ॾियो पिया। रफ़ीक चांडियो साहब, अवांजो छा ख़्यालु आहे सर, हीअ जेके 76 लख जे लॻभॻि ॿार आहिनि, कुझु टाइम खां पोइ वरी इहे करोड़ खां प्लस थी वेंदा, इन्हनि खे कीअं आणिजे तालीम जी धारा में? वालदेन खे कहिड़ी तरह राज़ी कजे त चाइल्ड लेबर जे बजाए ॿारनि खे हुनरमंद बणाइनि ऐं उन्हनि खे एजुकेट कनि? ॾिसो, एजुकेशन जो ओवरऑल जेका असेसमेंट आहे उहा इहा आहे त जेको एग्ज़िस्टिंग एजुकेशन सिस्टम आहे इहा बुरी तरह सां फेल्यूर आहे। इहो जेको सिस्टम आहे इहो न पियो करे सघे। उन सिस्टम में फ्लॉज़ कहिड़ा आहिनि उहे ॻोल्हजनि, उन सिस्टम में
कहिड़ी तब्दीली अचणी आहे। एजुकेशन जो जेके खाता आहिनि सभई जेके हाणे सूबाई खातो आहे एजुकेशन जे सभिनी सूबनि में जेतिरा एजुकेशन डिपार्टमेंट्स में ॿाहिरीं फंडिंग आई आहे, ॿाहिरीं फंडिंग जे ज़रिए ॿाहिरियां माहिर आया आहिनि, उन्हनि जेतिरा प्लान ठाहिया आहिनि। मां पाण हिकिड़ो 2018 जो जेको सिंध एजुकेशन सेक्टर प्लान हुयो उनजो हिसो हुयुसि। असां उन में माना 6 सिनारियोस पेश कया त जेकॾहिं तव्हां वटि तव्हां चाहियो था त हिननि सालनि ताईं सभु ॿार तव्हांजा हुजनि त पोइ तव्हांखे बेंचूं घणियूं खपनि, टीचर घणा खपनि, ही तव्हांखे रिसोर्स कहिड़ा खपनि। अहिड़े क़िस्म 6 सिनारियो ठाहिया आहिनि। सुवाल अञा ॿियो आहे। जी, सुवाल इहो न आहे त तव्हां, सुवाल इहो आहे त हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त इहो जेको 1 रूम ऐं 2 रूम वारो स्कूल आहे इन जो फेल्यूअर बिल्कुलु साम्हूं आहे। इहो न पियो कंसिडर करे, इहो न पियो ॾिए। माण्हू चवां त सभु स्कूल कोन्हनि खे, कुझु बाज़मीर उस्ताद आहिनि जेके उते पढ़ाइनि पिया, पर मोर आर लेस इहो जेको 1 रूम ऐं 2 रूम वारो जेको सिस्टम आहे, इहो सिस्टम उनजे बनस्बत जेके वॾा स्कूल आहिनि उनजे बनस्बत उन्हनि जी रिज़ल्ट पुअर आहे, तमामु घटि आहे। इन जो मतिलबु स्कूल हिकिड़ो कंप्रीहेंसिव क़िस्म जो, कंप्लीट क़िस्म जो हिकिड़ो सेट आहे, हिकिड़ो इन्वायरमेंट आहे। उनखे जेसि ताईं असां गॾु नथा कयूं पिया तेसि ताईं इहो कमु न थींदो। ॿियो त इहो जेको 1 ऐं 2 रूम स्कूल आहे उन ते रिसोर्स तव्हां मॉनिटरिंग कोन था करे सघो पिया। मॉनिटरिंग न हुजण जे करे तव्हां हुनखे माना उहो थी न सघे। ॿियो जेको अहम इशू आहे उहो इहो आहे, कॉन्स्टिट्यूशन जो आर्टिकल 25A चए थो त हर ॿार जो हक़ु आहे त उहो उनखे तव्हां तालीम ॾियो, स्टेट तालीम मुफ़्त ॾींदी। हिते हिकिड़ो ॿियो मसइलो पेरेंट्स वटि आहे। 50% पेरेंट्स तव्हांजा अनपढ़ियल आहिनि, उहे ॿी जनरेशन खे अनपढ़ रखण ते माना पंहिंजो फोर्स लॻाए रहिया आहिनि। उन्हनि जे लाइ को बि कानून कोन्हे, को या कानून आहे बि त तमामु वीक आहे, उन्हनि खे को प्रॉब्लम न आहे। त तव्हांखे उन्हनि पेरेंट्स खे इंश्योर करिणो पवंदो जेका ॿी नस्ल अचे पई उनखे तव्हां जेकॾहिं स्कूल वञण खां रोकियो या स्कूल, मां तव्हां हिकिड़ो मिसाल ॾियां। मां लंडन में जॾहिं PhD कंदो हुउसि त मुंहिंजो हिकिड़ो दोस्त अरब मूंसां गॾु कंदो हो, PhD सऊदी अरब जो, पर उहो लंडन में पढ़ंदो पर रहंदो लफ्बरा शहर जेको कलाक ॾेढ परियां हुयो लंडन जे। हिकु ॾींहुं मूं हुनखे चयो त यार तूं लंडन में छो थो रहीं, एॾा छो थो रहीं? चवंदा मां हिते रहंदुसि लंडन में, मुंहिंजी न्याणी वॾी आहे ऐं मूं सोचियो पियो त असां अरब माण्हू, मूं चयो त इहा वेंदी अंग्रेज़नि जे स्कूल में ख़राबु थींदी, सो मूं हुनखे न्याणी खे असां न पियो मोकिलियो। चई पाड़ेसरी निकिरे फ़ोन पुलिस घुराई। हुननि चयो त भाई हिते न्याणी छोकिरी आहे, स्कूल गोईंदा आहे, स्कूल कोन था मोकिलनि। चई हुननि अश्योरेंस वरितियूं मूंखां त जेकॾहिं तूं हाणे न मोकिली त अरेस्ट कंदासीं। चई मूंखे मजबूरन लफ्बरा वञिणो पियो, छो त उते अरबनि जो कम्यूनिटी स्कूल आहे जो पंहिंजी धीउ खे हुते मोकिलियां। ईअं थींदो आहे त असां ॿुधंदा आहियूं त भुटे साहिब अयूब जे दौर में, मूंखे पक न आहे, डॉक्टर अयूब ॿुधाए सघे थो या नसीर साहिब ख़बर हुजे या भट्टी साहिब ॼाणे थो, ज़ोरी तालीम जो सिस्टम हुयो उन तालीम में। अहिड़े क़िस्म जो को कॉन्स्टिट्यूशनल को लीगल फ्रेमवर्क हुजे जेको पेरेंट्स खे बाइंडिंग करे। बाक़ी तव्हां हिकु ॿ स्कूल, हाणे स्कूलनि में बि आहे साईं बहानो, असांजे ॻोठ ते स्कूल कोन्हे, परियां ॻोठ आहे अधु किलोमीटर ते आहे, उन न वेंदासीं। हिकिड़ो हिसो वॾो आहे जेको पेरेंटल साइड ते आहे। जी, टी ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त 50% माण्हू हाणे त वधीक गुरबत जो शिकार थी विया आहिनि ऐं गुरबत जो शिकार थियणु, मूं पाण एजुकेशन ते कमु कयो आहे। ख़ैरपुर हिकिड़े ॻोठ में वियासीं, उते हिकिड़ी भरी खयों हिकिड़ो ॿारु वञे पियो, ॿियो ॿारु हुन गॾु, हुन खां पुछा कईसीं त पढ़ंदा आहियो? चई, हुन चयो त हीउ मुंहिंजो भाउ पढ़ंदो आहे। हुन चयोसीं तूं छो नथो पढ़ी? चई त हाणे हिकिड़ो त कमु कंदो न, हिकिड़ो कमु करे त हिकिड़ो पढ़े। त माण्हुनि जा हालात जेके आहिनि उहे हारी माण्हू जेको आहे उहे सम्झंदा सिस्टम में एतमाद न आहे, जेका ॻाल्हि मैडम ऐं हिननि कई आहे सभिनी। पर मसइलो इहो आहे त एजुकेशन ते जेके प्लानिंग्स ॾिठियूं आहिनि, प्लानर मुल्टा आहिनि, उहे सभई को माना कंहिं रेशनल वे में कोन था सोचनि। कहिड़े एजुकेशन मिनिस्टर जो इहो कंसर्न रहियो आहे त मूंखे सभई 70 लख ॿार 76 लख ॿार जेके आहिनि, इहो भला एजेंडा लास्ट जेका गवर्नमेंट वई आहे, इन में असांजो दोस्त आहे सरदार शाह, उहो वज़ीर हुयो, पर इन जो टारगेट किथे इहो हुयो जॾहिं उहो मतिलबु आहे इनखे टारगेट करे त यार 76 लख ॿार आहिनि, उन्हनि जी का प्लानिंग थिए। उहो सॼो हुननि फोकस हुयो त एग्ज़िस्टिंग स्कूल आहिनि उन्हनि खे बहितर कयूं, उन मॉनिटरिंग कयूं। पर मां सम्झां थो त उहा कंहिं घणे हुन में न आहे। ॿियो हिसो हुनजी क्वालिटी जो आहे, जंहिं ते मां सम्झां थो टाइम वधीक नथो वठां, तव्हांजो ॿिया पैनलिस्ट आहिनि, पर क्वालिटी इहे जेके उहे ॿार आहिनि जेके स्कूल खां ॿाहिरि स्कूल आया ई कोन्हनि के, जेके स्कूल में दाख़िल आहिनि स्कूल वेंदा ई कोन्हनि के, ईअं सर्टिफिकेट वठंदा आहिनि। इहो हिकिड़ो वरी ॿियो जहान आहे, तमामु ॿी स्टोरी आहे।
इन करे हिन जदीद दौर में जंहिं दौर में तालीम टेक्नोलॉजी जो हिकिड़ो वॾो हिसो थी वियो आहे, ऐं मां तव्हांखे ॿुधायां ईंदड़ 10 सालनि में जेको स्कूल एजुकेशन सिस्टम आहे इहो तब्दील पियो थिए। स्कूल एजुकेशन सिस्टम जेको आहे स्कूल ठाहियो हुन में पढ़ डिजिटलाइज़ थी वेंदी, उन लाइ प्रिपेयर करणु खपे। पर हाणे सूरत हाल इहा आहे त जॾहिं पोइते रहण ते मजबूर आहियूं त पोइते ई हूंदासीं। जी ठीकु आहे डॉक्टर रफ़ीक अहमद जानी साहब, थैंक यू सो मच सर। डॉक्टर यूब शेख साहब वटि वक़्तु बि कुझु घटि आहे। इनाम साहब, डॉक्टर साहब खां पोइ वरी अव्हां सां ॻाल्हि ॿोल कयूं पिया। डॉक्टर यूब शेख साहब, अव्हांजो छा ख़्यालु आहे सर? ॻाल्हि ॿोल ॿुधी मां पैनलिस्ट जी, बुनियादी सबब अवल साम्हूं आया। प्रोफेसरनि खे उकलायो, प्रोफेसरनि खे तालीम ॾियणी आहे तमामु घणी, अवल इहो उकलायो। ठीकु आहे, पोइ मां हिकिड़ी गुज़ारिश कयां त तव्हां समेत शायदि घटि माण्हुनि खे ख़बर हूंदी त प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब न रुगो यूनिवर्सिटी में पढ़ाइनि पिया, प्रोफेसर आहिनि, पर हिकिड़ो स्कूली सिस्टम बि आहे, नेटवर्क आहे जंहिंसां वाॻियल आहिनि ऐं उनजे थ्रू ॿारनि खे तालीम बि ॾियनि पिया। इनाम साहब, अव्हांजो छा ख़्यालु आहे सर, छा थियणु खपे सोसाइटीअ खे अवेयर करण जे लाइ, ॿारनि खे स्कूल आणण जे लाइ? महिरबानी महताब, मुंहिंजे ख़्याल में सभिनी दोस्तनि इलाही तफ़सीली ॻाल्हायो आहे। सभ खां पहिरीं जेका सभ खां शइ हूंदी आहे, अंग्रेजी में जेका चवणी आहे न त वेयर देयर इज़ विल देयर इज़ वे। जी, त जेकॾहिं कंहिं बि दौर में पाकिस्तान जे अंदरि या सिंध जे अंदरि हुकुमराननि जी इहा तरजीह रही आहे त समूरी क़ौम खे पढ़ियल लिखियल बणाइणो आहे ऐं सॼे मुल्क जे अंदरि हिकिड़ो बामाना ऐं मयारी तालीमी निज़ाम ॾियणो आहे, त पोइ त चइजे त फेल्यूअर किथे आहे, उन में के ॿिया फिलास ॻोल्हजनि। त नंबर 1 फेल्यूअर जेको आहे उहो इहो आहे त बेड गवर्नेंस जेका आहे उनजो हिकिड़ो वॾे में वॾो सबबु आहे इन 76 लख ॿारनि जे स्कूल खां ॿाहिरि रहण जो। उन में बेड गवर्नेंस में हिकिड़ी शइ इहा बि आहे त जॾहिं तव्हांखे इहा ख़बर पइजी वञे त हर साल इहो तादादु वधे थो, त असां किथे इहा रिथाबंदी कई आहे त इन तादाद खे घटाइबो कीअं, ऐं ॿियो किथे असां इहा पॉलिसी ठाही आहे त पाकिस्तान जे अंदरि 100% स्कूल गोइंग ॿारनि जे लाइ लाज़िम करार ॾिनो वेंदो। असां वटि अॼु ॾींहं ताईं अञा ताईं तालीमी पॉलिसी में को बि अहिड़ो कानून कोन्हे। जीअं रफ़ीक साहब ॻाल्हि कई ऐं असांखे ॿुधाईंदा आहिनि त अयूब खान जे दौर में इहा पॉलिसी थी त जेको बि स्कूल न वेंदो हुनजे वालदेन खे गिरफ़्तार कयो वेंदो, ऐं ॿुधाईंदा आहिनि वॾा त ईअं ॻोठनि में माण्हू भॼी वेंदा हुआ पुलिस खे ॾिसंदे ई, सिर्फ़ु इन जे ई करे त हुनखे लॻंदो हो त इहो ॿार स्कूल न वियो आहे ऐं ॿनी ते वियो आहे या कंहिं ॿिए कम सां वियो आहे। त इहे सभु शयूं जेके आहिनि हिकिड़ो उहो पासो आहे। ॿियो पासो जेको आहे उहो आहे तालीम जी अफ़ादियत, जेका मुआशिरे जे अंदरि हिकिड़ो दौरु हुयो जंहिंमें इहो नज़र पियो आयो त समाज में जेका इंसान जी समाजी तब्दीली अचे थी उनजो हिकिड़ो वॾो फैक्टर जेको आहे, वॾो जुज़ जेको आहे उहो तालीम आहे। त जीअं ई हिकिड़ो कोई घर जो ॿारु तालीम याफ़्ता थी मथे पहुचे पियो त उनजे पूरे ख़ानदान जी हिकिड़ी जेका हैसियत उहा तब्दील पे थी वई, त उनजो तालुक़ु हुयो मेरिट सां। ॿियो पासो उहो असांजो कमज़ोर थियो आहे, जॾहिं मेरिट जी लताड़ थी आहे त जेको ख़ुदरू शौक़ु आहे तालीम जे हासिलु करण जो उहो बि घटिजणु शुरू थी वियो आहे। ऐं उनजे घटिजण जो हिकिड़ो सबबु इहो आहे त जेके ॾूरां इलाइक़ा जेके परे परे जा आहिनि उते जिते ॿारनि खे परे वरी स्कूल जे लाइ मोकिलियो वञे, त जॾहिं जज़्बो इहो हूंदो आहे त समाजी तब्दीली ईंदी, उन सां मुआशिरो तब्दील थींदो या असांजे ख़ानदान जी हैसियत तब्दील थींदी, त उनजे करे त सभु ॾुख अंज सही करे उहो ॿार खे किथे बि जेको आहे सो वेंदा हुआ, मोकिलींदा हुआ वञी उते बोर्डिंग करे या ॿिए मिट माइट जे घर रहे। पर हाणे जॾहिं उहा शइ न रही आहे त उहो वधीक हाणे बर्डन थो लॻे, ऐं हाणे उहो ईअं थो लॻे त ॿार जी तालीम उहो न रुॻो हिकिड़ो भार थी पवंदी, पर जेको असांजो हिकिड़ो कमाईंदड़ हथु आहे जेको कॾहिं फुटियूं थो चूंडे, कॾहिं लाबारे में कमु थो अचे, कॾहिं रोंबे में कमु थो अचे, त उहो ॿार बि जेकॾहिं असांजे हथनि मां निकिरी वियो त कम जो न रहंदो। ॿियो हिकिड़ो वॾो फैक्टर इहो थियो आहे त जेके असांजा पढ़िया लिखिया ॿार आहिनि जेके मैट्रिक ताईं जॾहिं स्कूल वञनि था उनखां पोइ अॻिते नथा वञनि, त उन्हनि जी बि ख़्वाहिश इहा आहे त सरकारी नौकिरी मिलंदी त कुझु कंदासूं, न त घर ॾे रिली पायो सुता पिया आहिनि। याने वालदेन ख़ुदि जेको आहे सो इन ते उहो सोचनि था त इहो ॿार असां पढ़ाए कारगर बणायोसीं या उनखे नाकारा बणायासीं। त जेको तालीम जो हिकिड़ो कारज इहो बणिजी वियो त तालीम जो मतिलबु आहे नौकिरी, असां उन मां अञा ताईं न निकिरी सघिया आहियूं। त तालीम जो मतिलबु जेको आहे उहो बुनियादी शऊर जो हासिलु करणु आहे, सम्झ जो हासिलु करणु आहे, जंहिंसां उहो मुआशिरे में अॻिते वधण जे लाइ, शयुनि खे सम्झण जे लाइ ऐं ग़लति ऐं सही जी तमीज़ करण जे लाइ उनजी पैदा थिए, उहा शइ न रही आहे। त इहे घण पासा जेके फैक्टर आहिनि उन्हनि सभिनी खे जेतिरे तोणी असीं एड्रेस न कंदासूं तेसीं तोणी इहो रेशो जेको आहे घटिजी न सघंदो, न त इहो हर साल वधंदो रहंदो। ऐं उनखां पोइ असां चवंदा आहिनि इन ते त जेका करप्शन आहे बेड गवर्नेंस जे करे, तव्हां
माज़ी में जीअं रफ़ीक साहब जेको हवालो ॾिनो त वर्ल्ड बैंक, जाइका, US एड, ऑस्ट्रेलियन एड, ब्रिटिश एड, इन्हनि सभिनी अलाए केतिरा प्रोजेक्ट्स हिते पई हलाया आहिनि जिन जो बि मक़सदु इहो ई रहियो आहे त तालीम खे फैलाइजे ऐं ख़ासि करे ग्रास रूट लेवल ते ऐं ॾूरान ॿराड़ी जे इलाइक़नि ताईं उनखे तालीम खे वधाइजे त उनजो रेशो वधे पोइ उन में ठीकु आहे पैसनि ॾियण ताईं उन्हनि जे वालदेन खे मंथली पैसनि ॾियण ताईं उन्हनि खे राशन ॾियण ताईं गेहु ॾियण ताईं अटे ॾियण ताईं अहिड़ा प्रोजेक्ट्स बि आंदा विया पर उन्हनि सभिनी में वरी जेका करप्शन जो पासो रहियो उन बजाए उनखे तालीम जे रेशो खे वधाइण जे कूड़नि अंगनि अखरनि खे वधायो जी। यानी हिकिड़े स्कूल में ॿारनि जो तादादु एतिरो हुजे ई न जेतिरे तादाद में गेह जा दॿा वठिणा आहिनि जेतिरे तादाद में अटे जो राशन वठिणो आहे या पैसा वठिणा आहिनि त इहे सभु जेके पासा आहिनि उन्हनि खे बि असांखे नज़र में रखणु घुरिजे त मौजूदु या गुज़िरियल या उन खां गुज़िरियल या उन खां गुज़िरियल जेके बि दौर आया आहिनि उन्हनि में तालीम उन्हनि जी तरजीह ते कोन्हे बजेट खां वठी करे रिथाबंदी ताईं उन्हनि वटि तालीम हिकिड़ो अहिड़ो शोबो आहे जंहिंखे बसि मिड़ई हलाइणो आहे पर उन ते फोकस न आहे करिणो त उन सां का मुल्क जी इकोनॉमी बहितर थींदी या मुल्क जो सॼो को निज़ाम तब्दील थी सघे थो। जी मेहता बिल्कुलु ठीकु इनाम साहब संजीदगी जी तमामु घणी ज़रूरत आहे इहो बि हिकिड़ो फैक्टर आहे। डॉक्टर अयूब शेख साहब अव्हांजी राय ऐं अव्हां जूं तजवीज़ूं सर ॻाल्हि ॿोल मां ॿुधी पैनलिस्ट जी। डॉक्टर साहब मुंहिंजो ख़्यालु आहे त बाक़ी सभु ॻाल्हियूं पैनलिस्ट ॿुधायूं आहिनि जी। डॉक्टर साहब असां मालिकी छॾे ॾिनी आहे मालिकी गवर्नमेंट छॾे ॾिनी आहे मालिकी स्कूल सिस्टम छॾे ॾिनी आहे मालिकी माण्हुनि छॾे ॾिनी आहे मालिकी पढ़ंदड़ छॾे ॾिनी आहे मालिकी जेको स्कूल खां ॿाहिरि आहे उन छॾे ॾिनी साॻे वक़्तु तव्हां ॾिसो त मौलवी साहब मालिकी करे थो साॻिया ॿार मदरसे में वञनि था छा था पढ़नि ख़ुदा ॼाणे कीअं था पढ़नि ख़ुदा ॼाणे छा जी टेक्नोलॉजी छा जी साइंस उते मानी बि मिली ॿिनि पहरनि जी मानी खाई वरी हलिया वापसि स्कूल पढ़ी आया मुंहिंजो ॿारु मदरसे थो वञे असां जुमिलो ॿुधूं था इहा जेका मालिकी मौलवी साहब कई आहे असां उन मौलवीअ जे मालिकी जेतिरी मालिकी नथा कयूं कहिड़ी लेवल ते सरकार जी लेवल ते स्कूल सिस्टम जी लेवल ते ऐं हेठि मालिक पेरेंट्स जेके आहिनि उन्हनि जी लेवल हिकिड़ो त वॾे में वॾो हाल इहो आहे जी। ॿियो हाल हीअ आहे त सिंध जी हिन साल जी जेका बजेट आहे उहा आहे 2247 अरब जी। डॉक्टर साहब तव्हां इहा रिपीट कयो मूं घणी ॿुधाई 2247 अरब जी ठीकु आहे जी। उन में एजुकेशन जी बजेट आहे 312 अरब 7%। जॾहिं तव्हां बजेट ॾियो ई 7% था त तव्हांजा 7% ॿार पढ़ंदा तव्हांजी 7% हायर एजुकेशन वधंदी तव्हांजी 7% मैट्रिकुलेशन थींदी तव्हांजी 7% ग्रेजुएशन जी लेवल हूंदी तव्हांजी 7% प्राइमरी हूंदी इन खां वधीक उमेद ई नथी जिन मुआशरनि में तालीम ऐं सिहत सभ खां वॾा शोबा हूंदा आहिनि साइंस सभ खां वॾो शोबो हूंदो आहे टेक्नोलॉजी सभ खां वॾो शोबो हूंदो आहे उन्हनि मुल्कनि जा मुहावरा ॿिया हूंदा आहिनि उन्हनि मुल्कनि जे माण्हुनि जा मुहावरा ॿिया हूंदा आहिनि उन्हनि मुल्कनि जे माण्हुनि जा तस्वर ॿिया हूंदा आहिनि असांखे तव्हां ॾेई छॾियो आहे गुटको वात में मां हिकिड़े तालुक क्वार्टर में वियुमि नसीर मेमण साहिबु मूंसां गॾु हो असां उन्हनि सां हाल अहिवाल कयो उन्हनि खां पुछियोसीं त हिते गुटको खाओ था जे अल्हम्दुलिल्लाह खाऊं था मूं चयो त आबादी घणी आहे हिन शहर जे हिन एरिया जी जिते असां वेठा आहियूं यूसी में चई त 5000 त मूं चयो नबी बख़्श गुटको घणा खाईंदा हूंदा चई साईं बाक़ी 50 खनि छॾे ॾे बाक़ी सभु खाईंदा मूं चयो औरतूं चई उहे हिन में गॾु मूं चयो ॿार चई अल्हम्दुलिल्लाह उहे बि गॾु 5000 मां 4950 माण्हू गुटके ते तव्हां हिराए छॾिया आहिनि
ऐं मूं पुछियो त भला हिननि ॿारनि मां पढ़े केरु थो? चई साईं शौक़ु आहे वॾे जो, जंहिं ॿार खे चमाट हणी कन खां ऐं स्कूल वञी विहारियो, मास्तर अचनि था। चई मास्तर हिते 6 मुक़रर आहिनि, 2 ईंदा आहिनि, वारे फेरी कंदा आहिनि, 2 कॾहिं 2 कॾहिं 2 कॾहिं। इहो टोटल इहा सॼी सिंध अथव। ठीकु डॉक्टर साहब, इहा सॼी सिंध अथव। इन करे सभु खवल असां समूरनि माण्हुनि खे उथणो पवंदो, मालिकी करणी पवंदी। हे डोनर एजेंसियूं, इहे सभु एजेंसियूं असांजी ॾिठल आहिनि, इन्हनि जे आसिरे न हुजो। अॻे जॾहिं डोनर एजेंसियूं न हूंदियूं, सेदू शरीफ़ जिते स्वात जी गादी जो हंधु हूंदो हो, उते सेदू शरीफ़ जे बादशाह चयो त उन पीउ खे 3 महीना बिना ज़मानत जे जेल ॾेई छॾियो। सेदू शरीफ़ 100% तालीम याफ़्ता थी वियो। मां जेल जे ख़िलाफ़, पर मां हीअ थो चवां किताब ॾियो, मां हीअ थो चवां उस्ताद ॾियो, मां हीअ थो चवां यूनियनियूं ख़तमु कयो। हायर एजुकेशन खां वठी प्राइमरी ताईं सभु यूनियनियूं ख़तमु कयो। समूरनि पीउ माउ खे लाज़िम कयो त उहे सुधरनि। हिन दुनिया में पंहिंजे तालीम जी मालिकी पाण करणी पवंदी। बाक़ी सभु असां ॻाल्हियूं करे सघूं था। ठीकु आहे ॿिया जी फैक्ट, डॉक्टर बुनियादी साहब, फैक्ट ईंदड़ प्रोग्राम्स में बि ॻाल्हाईंदासूं। इरफान मल्ला साहिबा जी शुरू में मां चयो त मौज़ू अहिड़ो आहे जो हिन ते तमामु घणो ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। बेरोज़गारी जो बि मां ज़िक्र कयो, वक़्तु कुझु घटि आहे। इन बेरोज़गारी केतिरो असरु छॾियो आहे जो डिग्री जी अहमियत बि ख़तमु थी वई आहे। माण्हू जेको आहे डिग्री हासिलु करण जे बजाए वरी मज़दूरी करण खे तरजीह पिया ॾियनि। मां डॉक्टर अरफान खां तव्हांजे सवाल जे हिन एड में हिकिड़ो सवाल इहो, जेकॾहिं बेरोज़गारी बि हिकिड़ो एलिमेंट आहे त प्राइमरी तालीम मुफ़्त आहे, पोइ उहा छो नथी वधे? जी इरफान मैम, मां सिर्फ़ु उन हिकिड़े पंहिंजे पर्सनल तजुर्बे जे बुनियाद ते ॿुधायो त ॻोठनि में जेकॾहिं अनएम्प्लॉयमेंट आहे त इन ॻाल्हि सां त असां मां केर बि इनकारी न आहे त असांजे समाज में तालीम हिकिड़ो ज़रियो आहे हिकिड़ी बहितर ज़िंदगी गुज़ारण जो। ऐं इहो आसिरो इहो हूंदो आहे जेतिरी गुरबत आहे त हुननि वटि सरमायो कोन्हे, सवाइ हिन जे तालीम हू एज़ अ सरमाए तौरु इस्तेमालु कनि था त का नौकिरी मिले ऐं हू पंहिंजे ख़ानदान जी सूरत हाल बहितर करे सघनि। त जेका मायूसी ऐं निराशाई थिए थी, उन जा नतीजा परे परे ताईं वञनि था। जॾहिं ॾिसनि था त हिकिड़ो माण्हू तालीम हासिलु करे, उहा तालीम बि असांजी अहिड़ी आहे टोटली अनस्किल्ड आहे। हिकिड़ी डिग्री आहे, अगरि सरकारी नौकिरी नथी मिले त उहो नौजवान या उहा छोकिरी या अहल न आहे त कंहिं प्राइवेट सेक्टर में उनखे तरबियत न थींदी वञे त उहा नौकिरी हासिलु करे अॻियां निकिरी सघे। त अहिड़ी सूरत हाल में जेका मायूसी अचे थी, उहा घटि में घटि हिकु नस्ल ते असरु करे थी, उन खां ईंदड़ पोइ नस्ल ते असरु करे थी। रही ॻाल्हि डॉक्टर अयूब जे ॿिए सवाल जी, त जॾहिं प्राइमरी तालीम छो जिथे एजुकेशन जो असरु न आहे त उहा उते छो पई थिए? प्राइमरी तालीम जी मुंहिंजे ख्याल में सभिनी असांजे पैनलिस्टनि जेको बुनियादी तौर ते ॻाल्हायो आहे उहो उन्हनि पहलुअनि ते ॻाल्हायो आहे त छो असां वटि तालीम पहिरियां न कई वई आहे। जीअं तव्हां ई ॻाल्हि कई डॉक्टर अयूब त गुटको खाई सघनि था ऐं गुटको मुफ़्त में नथो मिले, गुटके लाइ कुझु पैसा ख़र्चु करे सघजनि था। पर जॾहिं उन्हनि ॿारनि खां उन्हनि ॻोठ वारनि खां पुछे थो त स्कूल थोरो परे आहे ऐं तव्हां छोकिरीअ खे नथा मोकिलियो त चवनि था भाड़े जा पैसा कोन्हनि खे। त इहो जेको असांजो माइंड सेट आहे त तालीम या शऊर हासिलु करणु असां वटि बसाते ख़ुदि पंहिंजो पाण में को वैल्यू न आहे। वैल्यू उन तालीम सां जेका एसोसिएटेड ॿिया पहलू आहिनि उहे आहिनि। इहो असांजो अलमियो आहे त असां इहो समाज में शऊर ॾियण में या आगाही ॾियण में नाकामयाब आहियूं त तालीम बज़ाते ख़ुदि हिकिड़ो क़दुरु आहे, उन जे हासिलु करण सां कहिड़ा असर थियनि था। त इहा मां पहिरीं बि ॻाल्हि कई हुई त इहो बुनियादी शइ आहे। ऐं उन खां पोइ स्कूलिंग जी नाकामी जे हवाले सां तव्हां ॻाल्हि कई, हिकिड़ो पहलू जेको मिसिंग आहे त जेके बि असांजा इंटरनेशनल डोनर एजेंसीज़ अचनि थियूं, हुकूमतूं अचनि थियूं, उहे जेके स्टेक होल्डर्स आहिनि, उहे जेके ॻोठ जा माण्हू आहिनि, जेके एंड यूज़र्स आहिनि, उहे पॉलिसी मेकिंग जो हिसो कोन्हनि थे। हाणे वर्ल्ड बैंक या यूएस मॉडल खणी असां कहिड़ी बि पॉलिसी ॾिसां, पर जेको ॻोठाणो अगरि उन पॉलिसी मेकिंग में शामिल न आहे त उहे पॉलिसीज़ नाकाम थियनि। इरफान मैम, काफ़ी पासा आहिनि जिते ॻाल्हि ॿोल जी ज़रूरत आहे। प्राइमरी सतह, मिडिल, मैट्रिक ऐं हायर एजुकेशन हासिलु करण खां पोइ ॿार स्कूल ताईं पहुचंदा, यूनिवर्सिटीज़ ताईं पहुचंदा आहिनि। पर जेकॾहिं इहे मरहला ई न तइ थी सघनि त पोइ यूनिवर्सिटीज़ में बि इनरोलमेंट घटिजी वेंदी। कोशिशि कंदासीं सुभाणे बि हिन मामले ते ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं। वॾी महिरबानी अव्हांजी इरफान मल्ला साहिबा। नसीर मेमर साहब, थैंक यू सो मच सर। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, अव्हांजी वॾी महिरबानी। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडे साहब, थैंक यू सो मच। ऐं डॉक्टर अयूब शेख साहब, अव्हांजी बि तमामु घणी महिरबानी। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। नाज़रीन, तालीम
अहम मौज़ू ऐं तालीम जे मैदान में 3 करोड़ जे लॻभॻि सॼे मुल्क में ॿारला जेके आहिनि उहे स्कूल्स खां ॿाहिरि आहिनि। इन ते दानिश्वरनि पैनलिस्टनि पंहिंजी राय ॾिनी ऐं बुनियादी सबबनि खां वेंदे कुझु तजवीज़ूं बि प्रोग्राम में शामिलु कयूं। इजाज़त ॾींदा, अल्लाह निगहबान।